नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदा हलो त कंडियारो शहर जे नतशितर मोहल्ले में सफ़ाई न थियण खिलाफ गंदगी जा ढेर लगी विया। रवासिन जो टाउन इंतजामिया खिलाफ एहतजाज। उन मौके ते सईद अजीजुल्ला शाह ऐं ॿियनि ताईंदे चयो त केतिरनि महीननि खां स्वीपर पाड़े में कोन थो अचे। नाली जी सफ़ाई न थियण सबबि गंदो पाणी घर में दाख़िल थिए थो, जंहिं सबबि असां जी जॻहियुनि खे नुक़सान पहुतो आहे। ॾार पइजी विया आहिनि। नाली ठाराइण लाइ काफ़ी चकर TMO के ऐं SDM खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयार न आहे। ॿिए पासे वार्ड नंबर 10 जे गुलाम अली मंगरियो, अंसार समूह, इमरान मंगरियो, लाला मंगी पिण ताईंदे मीडिया वारनि खे ॿुधायो त शहर जे ॿियनि मनपसंद मोहल्लनि में कमु करायो पियो वञे, पर असां ग़रीबनि जी घटनि नालियुनि जी को बि सार नथो लाहे। असां ग़रीबनि जो घणो नुक़सान थी रहियो आहे। असीं बचनि जी बुख जी कयूं या अजा अॾायूं। हिननि DCO नौशोर फिरोज ऐं कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी नाली ठाराई वञे, वधीक नुक़सान खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awaminewshd.com।